अपडेट कयूं पिया मूंखे काज़ी अहमद खान जी देशहर रेडियो न्यूज़ जी रिपोर्टर गुलाम मुज़्ज़र राहू जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद कराची खां निकितल अवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में काज़ी अहमद पहुतो। पीपीपी अगवानन एमएनए गुलाम मुस्तफा शाह, एमपीए गुलाम कादर चांडियो, अगुणे एमपीए सरदार जाम तमाची उनड़, सरदार जाम फिरोज उनड़, जाम आफ्ताब उनड़, जाम चंगेज खान उनड़, पीपीपी अगवान सैयद आसिफ अली शाह जेलानी, पीपीपी तालका सदर मीर अब्दुल नबी जमाली, सिटी काजी अहमद जे सदर इंजीनियर गफ्फार जतोई, पीपीपी अगवान जवार जाम फिरोज खान उनड़, अगुणे एमपीए डॉक्टर बहादुर खान दाहिरी, पीपीपी अगवान हाजी खान लाखो, पीपीपी अगवान शहनशाह लकियारी, आमिर अली लाखो ऐं ॿियनि जी अगवानी में सवें माण्हुनि गुलनि जी वर्खा करे आजियां कई। जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांजे इस्लामाबाद पहुचण खां अॻु में ई इमरान खान जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। अवाम ऐं जेलनि खे मुबारकूं हुजनि जो असांखे निकिते हिकिड़ो ॾींहुं थियो आहे त सिलेक्टेड खे पोइ ते हटणो पियो। तेल 10 रुपया घटि थियो हुयो, अवां जी महिनत जो नतीजो आहे। हिन जो वधीक चवण हो त असां इस्लामाबाद पहुची सिलेक्टेड जो बंदोबस्तु करे खेसि घर मोकिलींदासीं। हिन चयो त वज़ीर आज़म खे अॼु बि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी यादि हो। हिन जी ख़ारजा पॉलिसी, मुआशी पॉलिसी नाकाम, सियासी पॉलिसी नाकाम अथसि। अॼु बि टीवी ते अची क्रेडिट वठण जी कोशिशि करे रहियो आहे। हिन जो वधीक चवण हो त एहसास प्रोग्राम बि असांजो प्रोग्राम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हो। पोलियो प्रोग्राम बि असांजो हो। पीपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त इमरान खान महांगाई करे ग़रीबनि ते वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे। जलसे के वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, पीपीपी सिंध सदर निसार अहमद खोड़ो, आजिज़ धामरा, पीपीपी ज़िला सदर अली अकबर जमाली ख़िताब कयो। एचआर रेडियो न्यूज़ 3 वक़्त ताईं मज़ीद हुई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो यूट्यूब चैनल एचआर रेडियो न्यूज़।